सॻियूं रिपोर्टर सदर अली हतार सॻियूं भरिसां सोभोदेरो मरकज़ी चेयरमैन HRPF महबूब अली चांग, मरकज़ी मुशावरती चेयरमैन हाजी मोहम्मद जमाली, लायर विंग सीनियर नायब सदर एडवोकेट तबस्सुम रजा राजपर, सीनियर वाइस प्रेसिडेंट सूबा सिंध अब्दुल खालिक मेमण, सीनियर वाइस चेयरमैन मुशावरती काउंसिल सिंध गोठ राणो खान सोलंगी में HRPF हिंगोर जा सिटी जे सदर इरफान अली सोलंगी जी रिहाइश गाह पहुतो, जिते HRPF जे मरकज़ी अॻवाननि जो इस्तक़बाल कयो वियो ऐं आयल महिमाननि खे इरफान अली सोलंगी, फयाज़ हुसैन सोलंगी, उस्ताद रमज़ान सोलंगी ऐं ॿियनि सिंध जी सूखड़ी अजरक जा तोहफ़ा ऐं गुलनि जा हार पाराया। उन बाद चेयरमैन HRPF ऐं ॿिया अॻवान तालके सोभोदेरो जे सदर औरंगज़ेब पीरज़ादो सां सोभोदेरो HRPF ऑफिस पहुची संदसि घरवारी जी वफ़ात ते ताज़ियत कई। उन बाद तालके सोभोदेरो जे जनरल सेक्रेटरी ज़हूर हुसैन ॼामड़ो सां संदसि पीउ जी वफ़ात ते ॻोठ शाह अली ॼामड़ो पहुची ताज़ियत कई। उन बाद सोभोदेरो भरिसां ॻोठ खाकी में एजाज़ अली मेमण जे मांझांदे में शिरकत कई। HRPF जे मरकज़ी चेयरमैन सां गॾु ज़िले ख़ैरपुर ऐं तालके सोभोदेरो जा उहिदेदार हाकिम अली जोखियो, मोहम्मद अली चन्ना, ज़ाहिद हुसैन कनासरो, मोहम्मद अयूब पीरज़ादो, अली बख्श चन्ना, ज़ाहिद अली शेख ऐं ॿिया साणस गॾु हुआ।